जो वाइदो पीर जो वाइदो जुल्म थी गया वॾा बाबा वॾा जुल्म थी गया। हाँ मोलू मूंखे ख़ौफ़ आहे त हाणे हिन ॻोठ जो अमन बि तबाह थियो ऐं मूसा ख़ान जे कहर खां हिन ॻोठ खे बचाइणो पवंदो। वॾा बाबा हुकुम कर त कुझु माण्हू घुरा घिनूं ओधर ते। ॿ टे ॾींहं सब्र कर मोलू, ॾिसूं त मूसा ख़ान कहिड़ो क़दम थो खणे। वॾा बाबा मूसा ख़ान वॾा ज़ालिम कॾहिं बि इहो ख़ामोश न रह सही ओधर ते। जेकॾहिं कुझु कयईं त उनखे मुंहुं त्रोड़ जवाब ॾियण जी सघ असां बि रखूं था मोलू। वॾा बाबा उही कोन अॻिचे असां अपना को बंदोबस्त करूं, ईअं न थी वे त ॻिची च पहुच वञनि ओधर ते। न मोलू न, जे मूसा ख़ान जे कुझु करण खां अॻ में असां हमराह घुराए वरिता त मूसा ख़ान जो शक यकीन में बदिलजी वेंदो। वॾा बाबा मूसा वॾा वहमी आई शक करे या पक करे असां को अपना बंदोबस्त करणा पोसी ओधर ते। चयुमि न मोलू त जॾहिं वक़्तु आयो त तोखे ॿुधाईंदुसि। फ़िलहाल कुझु ॾींहं सब्र कर। मां माण्हू आहियां मोहबती ऐं चाहींदुसि त आख़िरी वक़्त ताईं अमन रहे, पर जे मूसा ख़ान का अगराई कई त उहो पोइ उन वक़्तु ॾिठो वेंदो। अबा मोए खगे जी का ख़बर पई? जीअरो आहे या कयूंसि वरी कफन दफन जो बंदोबस्त? चाची का खुद कई कोन थी लगे, ताके कपन वतन जी जरूरत ना है। मूंखे लगे तो दुश्मन खॾो खुदे पूरे छॾियो हूंदुसि। अम्मा अल्लाह ख़ैर कंदो, छो पिया बाबा जे लाइ अहिड़ी वायूं कढो? बाबा जी कंहिंसां दुश्मनी आहे छा जो मारे ऐं पूरे छॾींदसि? अम्मा अम्मा इहा ॻाल्हि न कर। ओ अम्मड़े ने मोए खगे पंहिंजे लाइ पाण ई चौधारियूं खॾां खोटे छॾियूं हिन, रुगो मारे मोए खे थेलो ॾेई छॾींदा। चाची ॿियनि खॾनि खे छॾ, मूंखे सोना न पका इनखे मस्जिदूं ऐं जबादूं मारे खॾ खोटे पूरे छॾियो हूंदो। उहे कोन मारींदसि, उन्हनि सां खून जा पलांद न आहिनि जो थोरे घणे ते मुड़ुस मारे विझंदा। उहे बि इंसान आहिनि, उन्हनि जे सीने में बि दिलि आहे। दे ख़बर तुंहिंजी उते दिलि अटकी वई आहे छा जो उन्हनि जा तरफ़ बि थी करे? चङो चङो, हाणे घणो सियाणो न थी त हणाए न जूती बूथ वारी। ऐं खैरा जे सिर ॾे खैर हुजे, पाण में विढ़णु छॾियो के दुआ जा हथ खणूं त मोह खगो सही सलामत घर पहुचे। चाची छा अची कंदो, सम्झ त चाचो मरी वियो। हाणे जिन दुश्मननि मारियो अथसि न उन्हनि जी तलाश कयो त 2-3 लख कढूं, जीअं कुझु वक़्तु ज़िंदगी जो सुखियो गुज़ारियूं। हाँ हाँ मुझे मोतला यही दुआऊं घुरो। हाँ जीअं मां मरां त तव्हांखे 2-3 लख मिली पवन। वाह रे वाह चाचा, तूं कहिड़ो हाथी जो तूं मरंदे 2 लख मिलंदा। माण्हू वतन था नाग खाईंदा, हाणे ही मरंदो माण्हू असांखे ॾोकर ॾींदा। खैरा जे सिर ॾे खैर हुजे यको गुम इहो बि कोन थो सोचे त पोयों को खुटको हूंदो न, ईअं खणी यकी थो घोत हणे। हा हा इहा मूंखे बि ख़बर आहे तव्हां जेको मुंहिंजे लाइ परेशान थिया हूंदो। सच बाबा, अम्मा तुंहिंजे लाइ ॾाढी परेशान हुई, पोइ तूं मञी या न मञी खुदा करणी शायदि मां बि ॾींदसि। अरे अम्मा माणे ई मुंहिंजे लाइ परेशान, ओ भुलिया मुंहिंजी अम्मा भुलिया। माणे खे खुटको ज़रूर थियो हूंदो पर मुंहिंजे गुम थियण जो न, इहो त किथे मोटी न अचे। अड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे, न तूं जीअरनि जे जहान में न मोहन जे मुकाम में, पोइ तुंहिंजो खुटको छाजे लाइ कंदसि? हा इहो सोचां पई त मतां मुंहिं जो हॾु गुॾु भञी अचे न हिते उछले वञनि ऐं सॼी उमिरि पवे मूंखे ई गेलणो वतांसि चमचनि सां खाराईंदी। ॿुधी अम्मा इहा आहे मुंहिंजी सॼण। बाबा तूं छॾ अम्मा खे, मूंखे इहो ॿुधाए त तोसां इहो अशर कंहिं कयो आहे? मस्जिदूं ऐं जबादूं मारियो हूंदुसि, ॿियो कंहिं मारियो हूंदुसि। हिन धन को उन्हनि खे ई थो लॻे जिते थो मिले न मोचरे जो पाको आहे, दूनारी सुॼाए छॾियो अथनि। अरे बस हाणे बस, घणी ॻाढ़ी न ॾियां वरी तोखे साटो पादर हणनी ॿिया उन जूं कस जूं मुंहुं मां कर रुगो खूनी चाचा। अरे करी दो माठ या लहा पेरनि मां जूतो। खैरा जे सिर ॾे खैर हुजे,
ॿाहिरि पादर जो सटको थो पवई पियो, उते कुछ ई कोन थो पियो, घर थो अचे पियो त पोइ हिन मासूम जे मथां तुंहिंजी मार पई थी पई। भले मासूम मार पयसि कलंदर जी, जीअं हिन घर में पेर पातो थी त मुंहिंजे सिर जे मथां मलावतूं लहनी कोन थियूं। जेड़ा पिसकार हूंदई इन में मुंहिंजो कदो दो संभाली पेर पंहिंजा कोन वरी ॾोह बचाए जो। दी तो मारो के सारी अपा दे गुगा रे मत दो पर पोदो जितो दी तो मारो के सा। अम्मा कहिड़नि सोचुनि में गुम थी वेठी आहीं? अम्मा अदा जी ॿुधायल जन्नत जो सैर पई कयां। छा तो पंहिंजे अदा खे उते ॾिठो? अदा त उहा कुदरत वारी जन्नत ज़रूर माणींदो, पर मां उहा जन्नत ॻोल्हियां पई जंहिंजे हसीन नज़ारनि जो अक्सर अदा ज़िक्र कंदो हुयो। असां उन जन्नत खां भटकी अहिड़े दोज़ख में पहुता आहियूं जिते लख तौबा करण खां पोइ बि छुटकारो नाहे मिलंदो। अदा त उन दोज़ख जे वर चढ़ी वियो आहे, न ॼाण त उन दोज़ख जी बाहि मूंखे कॾहिं पंहिंजी लपेट में आणींदी। ख़ैर घुर अम्मा, ख़ैर घुर। न अम्मा न, हाणे हिन ज़िंदगीअ थो अरवाह खॼी वियो आहे। दुआ कर त हिन दोज़ख मां छुटकारो मिले ऐं हितां जा जलाद पंहिंजे हथनि सां ई मुंहिंजो सर कलम कनि। दुआ कर अम्मा, दुआ कर। हाणे ज़िंदगी हिकु पल बि गुज़ारणु मुश्किल थी वई आहे। दुआ कर त मौत अचे ऐं वञी अदा सां मिलां। कुछ ॾींहं लाइ तव्हांखे हाणे पूरे ध्यान ऐं होशियारीअ सां रहणो पवंदो। रुस्तम खान न कॾहिं अॻ में दुश्मन खे कमज़ोर सम्झियो आहे ऐं न हाणे कमज़ोर सम्झंदो। दुश्मन खे कमज़ोर सम्झी लापरवाही सां घुमण वारा माण्हू ई ॿिया। रुस्तम त दुश्मन मथां हमेशह जीते वारी नज़र रखंदो आहे। मूसा खान पंहिंजे पुट जे मौत खां पोइ मस्त उठ जी मैदान ते निकिरी पियो आहे। अहिड़नि मस्त उठनि जे नक में नाकेली विझण रुस्तम खान खूब ॼाणे थो। हाणे मूसा खान मस्त उठ जा परनि में निकिरे या छिते कुते जा गिगूं ॻाड़ींदो घर छॾे, उनखे हर तरफ़ खां रुस्तम खान ई मिलंदो। रुस्तम खान। मूसा खान खे त मुंहुं ॾेई वठंदासीं, पर इहा ख़बर नथी पए त हुनजे पुट खे कंहिं क़त्ल कयो। उनखे कंहिं मारियो, उन सां असांजो को बि सरोकार नाहे। मूंखे त मूसा खान ऐं उनजे पुट कमाल खान जो सिर घुर्जे। मूंखे उन घड़ी जो इंतज़ारु आहे जॾहिं हू घर छॾे ॿाहिरि मैदान ते अचनि त मुक़ाबले करण में मज़ो अचे। पोइ ईअं सम्झ त तुंहिंजा दुश्मन मैदान ते निकिरी चुका आहिनि। त पोइ ईअं सम्झ त दुश्मन जे ज़िंदगी जा ॾींहं हाणे खुटी चुका आहिनि ऐं ज़ालिम जे डिघी रसीअ मथां रुस्तम खान जी लत अची चुकी आहे। बस डीएसपी साहब, बस। हाणे मां दिलावर खान जी सफ़ाई में हिकु लफ़्ज़ बि ॿुधणु नथो चाहियां। ॾिसो, मुंहिंजी ज़ुबान मथां तव्हांखे एतबार करणो पवंदो। इन ई में दिलावर खान जो को बि हथु न आहे। असांजे भाउ जो लाश दिलावर खान जे बाग़ मां मिले थो। जेकॾहिं मुक़ाबले में को माण्हू मारिजे थो त उहो दिलावर खान जे ॻोठ जो। अञा तव्हां चओ था त दिलावर खान बेडो ई आहे। न निसार खान, असां सां त कुझु माण्हू बग़ावत करे सघनि था, पर दिलावर खान जे न चाहण सां को बि माण्हू उन सां बग़ावत नथो करे सघे। जेको हादसो पेश आयो आहे उन मां साफ़ ज़ाहिर आहे त दिलावर खान रूपोश माण्हू थो रहाए। तोखे ॾिनल मोहलत हाणे ख़तम थी चुकी आहे निसार खान। हाणे दिलावर खान खे मूसा खान जे कहर खां केर बि नथो बचाए सघे।
मां तव्हांखे कानून हथ में खणण जी हरगिज़ इजाज़त न ॾींदुसि। निसार खान, जेकॾहिं तव्हां पंहिंजो खीसो गरम करे अञा बि मुजरिमनि खे पनाह ॾियणु चाहियो था त पोइ असांजा कदम रोके ॾेखारिजांइ। डीएसपी साहब, हाणे या त असां रहंदासीं या असांजा दुश्मन। एसि ताईं हिते अमुन क़ाइम न थींदो जेसि ताईं असां मां हिकु थोरो ख़तम न थिए। मूसा खान, जल्दबाज़ी छॾे कुझु अकुल खां कमु वठो। निसार खान, हिन वक़्तु असांजे अकुल मथां ताला लॻी चुका आहिनि। असांजे अॻियां पंहिंजे भाउ जो लाश रत में लाल नज़र पियो अचे। जेसि ताईं भाउ जे रत जे हर कतरे जो हिसाब बराबरि न कंदासीं, ख़ामोश न वेंदासीं। कुझु विच वारा दुश्मन तव्हां धुरनि खे पाण में विड़ाइण चाहिनि था। मुंहिंजी सलाह वठो, तव्हां हिकु चकर दिलावर खान सां ॻाल्हियूं करे ॾिसो। जे दिलावर खान ॾोही निकितो त मां उन खां तव्हांखे पा पलांद वठी ॾींदुसि। ॻाल्हियुनि जो वक़्तु ख़तम थी चुको निसार साहब। जॾहिं असां ॻाल्हियूं करण लाइ दिलावर खान ॾे वियासीं त उन असांखे मौत न ॾिनी ऐं हाणे ॻाल्हियूं ज़रूर थींदियूं पर बंदूक जी नोक ते। निसार खान, मुंहिंजी हिकु सलाह वठो। हिते बि वक़्तु विञाइण खां सुठो अथव त वञी मुजरिमनि खे गिरफ़्तार कयो। जेकॾहिं तव्हांजी पकड़ में आया त उन्हनि खे ज़िंदगी मिली वेंदी। बाक़ी जेके तव्हांजी पकड़ में न आया त उन्हनि जा लाश मां तव्हांखे तोहफ़े तौरु मोकिले ॾींदुसि। कमाल खान, मां वञा थो, पर वरी बि जेको कदम खणो सोचे समझी खणिजो। ईअं न थिए त तव्हां ऐं दिलावर खान जे इन चकीअ जे ॿिनि पुड़नि में मज़लूम पीसजण लॻनि। हाणे त ख़बर न आहे इन चकी जे ॿिनि पुड़नि में पीसजी कहिड़ा कहिड़ा रत जो नज़रानो ॾींदा, छो त मूसा खान जो वेर कारी रते पेर आहे, कारी रते पेर। बाबा साईं, हाणे सभ खां पहिरियां दिलावर खान जी रस्ता रोक करणी आहे ऐं उन जे हर माण्हूअ जो रत पाणी जी हवाइणो आहे। पोइ उन शींहं जी खल भरियल लोमड़ जो दिमाग़ ठिकाने ते ईंदो। पोइ देर छाजी, हणी नारो निकिरी पओ मैदान ते। हाणे हर कदम सोचे समझी खणणो आहे मुजीब, जीअं पहिरें ई वार सां दिलावर खान जे पेरनि मां ज़मीन निकिरी वञे। बाबा साईं, मञा थो त अदा जी मौत खां पोइ असांजी अखियुनि अॻियां ऊंदहि छाइजी वई आहे, पर पोइ बि उन ऊंदहि में अदा जे कातिलनि जा चेहरा साफ़ साफ़ नज़र अचनि पिया ऐं असांजे हथियारनि जा मोह उन्हनि जे सीननि तां कॾहिं बि हटी न सघंदा। दुआ खपे रेस, तुंहिंजी दुआ खपे। हिन फौलादी जिस्म में न अॻु कॾहिं लर्ज़िश आई हुई न हाणे ईंदी। लाशनि जा हिते ढेर लॻाए छॾींदासीं, पर पोइ बि कदम पोइ ते न हटंदा। बाबा साईं, सिर्फ़ु अॼोको ॾींहुं अदा जो टीचो ख़तमु थिए, सुभाणे जो सिज दिलावर खान ऐं उन जे ॻोठ वारनि लाइ क़यामत जो ॾींहुं खणी उभरंदो। पोइ असां उन ॻोठ मथां दोज़ख जी पूरी बाहि उछलाईंदासीं, पूरी बाहि। अकबर इहा ख़बर ई नथी पवे त अचर ताईं इहा ॼाण पहुचाई कंहिं। ॼाण कंहिं बि पहुचाई हुजे, पर आचर इहो सुठो न आहे कयो। चोर जॾहिं चोरियूं करण खां वेंदो आहे त उहो हेरा फेरियूं करण शुरू कंदो आहे। आचर खान जो बि इहो ई मिसाल थी अकबर। दोस्तनि सां फिटाइण खां पोइ हुन सनियूं करण शुरू कयूं आहिनि, सनियूं। मूसा खान जो मुक़ाबलो न करे सघियो, उन जूं कसरूं हिकु बेगुनाह मां कढियो अथसि, हिकु बेगुनाह मां। हाणे आचर खान खे उन जो अज़ालो करणो पवंदो अकबर। जेसि ताईं खानू घर दिमाग़
उन जो हिसाब किताब बराबर नथो करे न त सुख सां न वेहंदो। अकबर सुख सां न वेहंदो। आचर के खत्म करण को भी मसलो ना है, छो जो हू भी असां जी जंग में मथे तो रलंदो। जेकॾहिं हुकुम करी त हली पूरो करे चऊंस। तॾहिं वरी छा? हाणे इंतजार हिक ॾींहं जो भी नाहे करणो। आचर अकबर के कत्ल करे मूंखे रईस दिलावर खान जे नज़रों ॾाढो ॾोही ठहराइण तो चाहे। न अकबर न, हाणे आचर जे पारनि में हथ विझी सॼे जिस्म जी खल लाहे उनखे नंको करे रईस दिलावर खान जे अॻियां पेश न कंदुसि त खानो कर दिमाग़ माठ करे न वेहंदो अकबर, न वेहंदो। हाणे आचर खे ॿुधाइणो आहे त खानू खर दिमाग़ जी जेतिरी दोस्ती भली उन खां वधीक उन जी दुश्मनी खतरनाक हूंदी आहे, खतरनाक हूंदी आहे। अकबर अच मूंसां।
सिर्फ पुलिस रण बारे ॾिनो आहे मां सम्झा तो कुछ ॾींहं हितां ॿाहिरि निकिरी वञिणो पवंदो। पुलिस रण बारे या पाणीअ जे मथां बाहि जा मच ॿारे छॾे कुछ बि थी पए पर हितां ॿाहिरि नाहे निकिरणो। इहा बेवकूफ़ी चइबी आहे चर। मूसा खान जो पुट क़तल थियो आहे उन करे पुलिस हर हंधि छापा हणंदी। पुलिस सां गॾु मूसा खान जा माण्हू हलनि पिया। मूसा पाण हुजे या हुन जा कुत्ता पुलिस सां गॾु हुजनि कंहिं बि सूरत में मां हितां कोन निकिरंदुसि। पोइ छो न मुंहिंजे सिर मथां क़यामत कड़की पवे। आचर जज़्बात खां हटी करे कुछ अकुल को कम वठ। तू जंहिं मक़सद लाइ आयो आहीं वो मक़सद हासिल करण तो लाइ लाज़मी आहे। उहो ई त चवां थो त मां जंहिं मक़सद लाइ आयो आहियां उहो उते ई छुटो। मां अजायो वतां थो परनि में भटकंदो इन करे चवां थो हितां भल निकिरी हलो। पर अॼु राति तव्हांखे मूंसां हिकु चकर वरी हलणो पवंदो। पोइ ॾिसूं था ज़ोर आज़माए। जेकॾहिं ओॾां हलणो आहे त शमन जो गॾु हुजणु लाज़मी आहे। रहीम खे मोकिलियूं था शमन सां प्रोग्राम रखी अचे पोइ उनखे साण करे ॻोठ में दाख़िल थींदासीं। जेकॾहिं तव्हांजी आई मर्ज़ी आहे त मां वञी कोशिशि कयां थो शमन सां मिलण जी। कोशिशि न शमन सां पको प्रोग्राम रखी अच। तूं कीअं थो सम्झी मां ईअं ई मोटींदुसि। तूं हेॾे छा जे लाइ ईंदे? राति ॻोठ जे ॿाहिरां मिलंदासीं। हा रहीम तूं हेॾा पंधु न कजांइ। शमन सां मिली उते प्रोग्राम ठाहे छॾिजांइ। राति तव्हां उते असांखे किथे मिलंदो? ॻोठ जे ओलह तरफ़ खां खूह वारे नंबर में वेहिजो असां तव्हांखे उते मिलंदासीं। उहे मां हलां थो दुआ कजो त शमन उते ई हुजे रेसरे कंहिं कम सां के ॻोठ खां ॿाहिरि निकिरी न वियो हुजे। वधि में वधि कोशिशि कजांइ। जेकॾहिं शमन न मिले त बि तूं राति उते ई रही पइजांइ। असां तोखे राति जो उते ई मिलंदासीं। जेतिरो थी सघे ॻोठ जो जाइज़ो वठिजांइ त जीअं ॻोठ में दाख़िल थियण ऐं निकिरण में तकलीफ़ न थिए।